असांजी सिंध जी सुहिणी गायिका आबिदा परवीन साहब जी स्टाइल मुझी एतरी त काई औकात न है कि मैं आबिदा परवीन साहब जो गीत गाए सका या उन्हीं की स्टाइल में गाए सका, पर मैं कोशिश करूँ। हो लाल मुखे माला माल कयो, हाणे लाल साईं कंहिंखे माला माल कयो आहे साईं? ज़ोरदार तालियूं हलायो। सभिनी खे मुंहिंजे झूलेलाल साईं माला माल कयो आहे। त जंहिंखे जंहिंखे लाल साईं माला माल कयो आहे उहो झुमरियूं बि पाईंदो हिते मूंसां गॾु। हो लाल मुखे झूले 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 लाल कयो, झूले 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 लाल कयो। ओ लाल ओ लाल ओ लाल ओ लाल मुखे माला माल कयो, लाल मुखे माला माल कयो। झूले 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 लाल कयो, झूले 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 लाल
उठ